दोस्तों काफ़ी दोस्तों जा कमेंट अची रहा हुआ त तकरार ड्रामे जो सीज़न 2 अचण खपे। अॼु उन्हनि जे लाइ ख़ुशख़बरी आहे ऐं उन्हनि खे मां पूरी तफ़सील ॾींदुसि नंढड़े वीडियो में। ऐं दोस्त काफ़ी ॾींहंनि खां वठी बार इहो ई कमेंट करे रहिया आहिनि, यार तकरार ड्रामे जहिड़ो वरी सीज़न 2 अचे अहिड़ो ठाहियो वञे। ऐं उन्हनि खे हाणे हिकु कमेंट जो जवाबु मां उते नथो ॾेई सघां, कंहिंखे रिप्लाई ॾियां कमेंट में, तॾहिं मूं सोचियो प्रैक्टिकल वीडियो ठाहियां, उन्हनि जे लाइ ख़ुशख़बरी जेका आहे इहा बि शेयर करे छॾियां। दोस्तों पहिरियां उन खां ख़ुशख़बरी खां ॿुधाइण खां नंढिड़ो अर्ज़ु आहे त उदासी टीवी यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो, बेल आइकन खे बि ऑल ते कयो ऐं लाइक कयो हिन वीडियो खे ऐं शेयर कयो। इहो सभु कुझु फ्री हूंदो आहे। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। दोस्तों मां तव्हांखे वाज़े करे ॿुधायां, जेका तकरार ड्रामे में अदाकार हुया, यानी मीर हुयो ऐं जेको आहे काफ़ी वॾा बख़्त हुयो, अलाए केतिरा ई अदाकार जेका तकरार ड्रामे में कमु करे रहिया हुया, ऐं उहे अदाकार जेको आहे दोस्तों हिन टाइम दुलाब ड्रामे में कमु करे रहिया आहिनि ऐं दुलाब में साॻे ई अदाकार आहिनि। सिर्फ़ु उते हिकिड़ो फ़र्क़ु आहे, हिकु त साईं निसार शाह उन में जेको आहे एंट्री हई आहे, ॿियो आज़म मिंगल। बाक़ी जेका तकरार ड्रामे में हुया काफ़ी अदाकार उहे ई आहिनि, लेडीज़ अदाकाराऊं बि उहे आहिनि। जेका मीर जी माउ जो किरदारु अदा करे रही आहे उहा जेको आहे दोस्तों लीमे जी घरवारी। ऐं हिते जेको आहे दुलाब ड्रामे में मीर जो नालो सोढल आहे ऐं अहिड़े हिसाब सां साॻे ई अदाकार हिन में आहिनि दुलाब में। यकीनन तव्हांखे तकरार ड्रामे जी कमी महसूसु न थींदी दुलाब ड्रामे मां। जॾहिं दुलाब ड्रामो हलंदो ऐं तव्हांखे ईअं महसूसु थींदो तकरार ड्रामो असां ॾिसी रहिया आहियूं। तकरार ड्रामो सीज़न 2 नथो अची सघे, लेकिन ख़ुशख़बरी तव्हांजी इहा आहे त उहे अदाकार तव्हांजा पंहिंजा फैन उहे तव्हांखे दुलाब में मिलंदा। लाइक कंदा, शेयर कंदा, सब्सक्राइब कंदा।